सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम रमज़ान ऐं आउं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी रोज़ जी हिन प्रोग्राम में हाज़िर थी चुको आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो ऐं मज़े में हूंदो। अल्लाह साईं तव्हांखे ज़िंदगीअ जी हर ख़ुशी अता फ़रमाए, हर नेमत सां तव्हांखे नवाज़े। जेकी बि तव्हांजे दिलि में हसरतूं आहिनि, जेकी बि तव्हां उमेदूं रखियूं आहिनि या जेको कुझु करणु चाहियो था, असीं सदाईं दुआ कंदा आहियूं त बेरोज़गारनि खे अलाह रोज़गार अता फ़रमाए। जेकी तालीम जे उसूल जे लाइ ॿाहिरि निकितल आहिनि उन्हनि खे तालीम सां इल्म सां मुंहिंजो मौला फ़ैज़याब करे, ऐं जिन जा हथ मुंझियल आहिनि, जिन जा हथ टंगियल आहिनि कंहिं ॿिए दर ते, अलाह साईं उन्हनि खे सवाइ पंहिंजे दर जे कंहिंजो बि मुहताज न बणाए। सो रमज़ान मुबारक जो अॼु ख़ैरनि सां 25 रोज़ो पाण रखी चुका आहियूं। बाक़ी 4 या 5 ॾींहं, ख़बर नाहे 4 ॾींहं हूंदा या 5 ॾींहं हूंदा। कॾहिं 29 रोज़ो बि थी वेंदो आहे, ईद थी वेंदी आहे। अलाह करे सभई रोज़ा तव्हां असांखे नसीब थियनि। इहो जेको सहरीअ जो सुहिणो पहर आहे इहो वञण वारो आहे वरी हिकु साल जे लाइ। ऐं इफ़्तार महिल जेका हिकु गॾिजाणी थींदी आहे घर भातियुनि जी, जेका रौनक थींदी आहे, इहा बि वञण वारी आहे। छो त महिमान असांजो जेको आहे रमज़ान उहो वञण वारो आहे। सो इन्हनि साअतुनि खे, इन्हनि लम्हनि खे जेतिरो भरपूर तरीक़े सां गुज़ारणु चाहियो था, रब करीम जी इबादत करणु चाहियो था, करे वठो। इबादतूं पोइ बि थींदियूं आहिनि, पर जहिड़े तरीक़े सां मजमूआ लॻाए, जहिड़े तरीक़े सां गॾियल हिकिड़ो जज़्बो हूंदो आहे, इहे जज़्बा अलाए जे छो घटि थी वञनि था। तव्हांखे सभिनी खे, असां सभिनी खे इहो करणु घुरिजे त रमज़ान जे वए खां पोइ बि, रमज़ान जी मोकिलणीअ खां पोइ बि असांजो जेको एतमाम हुजे, असांजी जेका भाईचारी हुजे, असांजी जेका मोहबत हुजे, असांजो जेको प्यार हुजे, रुजू करण जो जेको सिलसिलो मिले थो, अलाह साईं जे ईअं खणी चऊं सॾ ते महदूद न हुजणु घुरिजे। ऐं मस्जिद ॾांहुं वञण वारो सिलसिलो रमज़ान मुबारक खां पोइ बि तव्हांजो ईअं ई हुजे जीअं हाणे तव्हांखे जोश ऐं जज़्बो आहे। ऐं गॾोगॾु इहो बि चवंदा हलंदासीं त ईद बाक़ी 4 ॾींहंनि जे विथीअ ते आहे, ऐं ईद वारे ॾींहं ते तव्हां हेल शायदि उन नमूने सां ईद न करे सघो। छो त लॉकडाउन जी जेका सूरत हाल यको रही आहे, उनखां पोइ इलाही माण्हू ख़ासि तौर ते परेशान बि थी विया आहिनि ऐं इलाही मामला इलाहिनि जा रुकिजी बि विया आहिनि। के माण्हू जेकी भरड़ आहिनि, आसूदा आहिनि, पैसे वारा आहिनि, या जिन खे रब करीम अता फ़रमायो आहे, उन्हनि खे आउं गुज़ारिश कयां थो त जेकी माण्हू तव्हांजे पाड़े में आहिनि, जेकी तव्हांजा मिट माइट आहिनि, सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजे पाड़ेसरनि खे ॾिसो, मिटनि माइटनि खे ॾिसो, पंहिंजी भेण खे ॾिसो। भेण जो लफ़्ज़ इन करे थो चवां, तव्हां जूं अदियूं जेकी पढ़ियल आहिनि मुख़्तलिफ़ ॿियनि इलाइक़नि में या तव्हां खां थोरो परे आहिनि, सो उन्हनि जी बि परघुर लहिजो ऐं उन्हनि ॾे बि ईद खणी वञिजो। ऐं ईद सां गॾोगॾु न सिर्फ़ु ईद जी मिठाई तव्हां खणी वञिजो, पर उन्हनि खां हाल अहिवाल बि ओरजो, उन्हनि खां पुछा कजो कंहिं शइ जी जेकॾहिं उन्हनि खे ज़रूरत हुजे। तव्हां ते इहो फ़र्ज़ु आहे भाइरनि ते। ऐं अबू अमा जेकॾहिं उन्हनि जो आहे हयात त इहा त अञा वॾी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे जो अबू अमा पाण ई उन्हनि जी सार संभाल लहंदा आहिनि। पर अबे अमा जे वञण खां पोइ भाइरनि ते इहो फ़र्ज़ु थिए थो त पंहिंजनि भेनरुनि जी सार संभाल लहनि। काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, तव्हां जूं अदियूं, तव्हां जूं भेनरूं, तव्हां जूं राहूं निहारे रहियूं आहिनि। ऐं ईद वारा जेके ॾींहं हूंदा आहिनि, इहे ख़ुशी जा ॾींहं हूंदा आहिनि। इन्हनि ॾींहंनि ते ख़ासि तौर ते जॾहिं भाउ ईंदो आहे, वॾो भाउ या नंढो भाउ जॾहिं घर पहुचंदो आहे भेणनि जे, त ओड़े पाड़े में हिकिड़ो चर्चो थी वेंदो आहे ऐं ख़ुशीअ जी हिकिड़ी लहर हूंदी आहे। ऐं उनखे मुबारकूं बि ॾींदा आहिनि त तव्हांजो भाउ अची वियो आहे। ऐं उन जेका भेण आहे, उनजी जेका अहमियत आहे उन घर में अञा वधी वेंदी आहे, इज़त उनजी वधी वेंदी आहे। तव्हांजे न वञण सां या तव्हांजी सार न लहण सां थींदो ईअं आहे त कॾहिं कॾहिं उनखे का ॾेराणी, कॾहिं कॾहिं उनखे का ससु या वरी का ओड़े पाड़े जी माई तानो ॾेई विझंदी आहे, पंहिंजा कहिड़ा वरी तुंहिंजी सार लहंदा आहिनि। सो महिरबानी करे पंहिंजनि जी सार लहंदा कयो। हयाती इंतिहाई मुख़्तसिर आहे, ख़बर ई न आहे, अखि छिंभ जो खेल आहे। तव्हां जंहिं उमिरि में हींअर गुज़री रहिया आहियो ऐं तव्हां जंहिं उमिरि में हींअर गुज़ारे रहिया आहियो, सो तव्हांखे इहा ख़बर ई न पई आहे वाक़ई में बि त तव्हां एतिरा वॾा कीअं थी विया आहियो, इन्हनि उहिदनि ते कीअं फ़ाइज़ थिया आहियो ऐं तव्हां ज़िंदगी जो हिकिड़ो सुनहरी तौरु गुज़ारे आया आहियो। बाक़ी हयातीअ जा कुझु ॾींहं बाक़ी आहिनि, इलाही अरसो पाण गुज़ारे चुका आहियूं, इलाही टाइम पाण विञाए चुका आहियूं। सो जेको टाइम महदूद असांखे मिलियो आहे, इन महदूद टाइम में, इन मुख़्तसिर टाइम में तव्हां असांखे कुझु अहिड़ो करे वञिणो आहे पंहिंजनि जे लाइ, पंहिंजनि प्यारनि जे लाइ। ऐं आउं त ईअं बि चवंदो आहियां त जेकी बि जंहिं मंज़िल ते आहिनि, जेकॾहिं कंहिंखे उन्हनि मां को फ़ाइदो नथो मिले, उन उहिदे मां, उन कुर्सीअ मां या उनजी ज़ात मां, त तव्हांजे जीअण जो बि ॼण त को फ़ाइदो कोन्हे। जीअंदा बि त जानवर आहिनि, जानवर बि जीअंदा आहिनि, इंसान थी जीअण जो मज़ो ई पंहिंजो आहे। ख़ैरु आउं जेकॾहिं वधीक कचहरी कंदुसि त मोज़िज़ महिमान जो तारीफ़ बि रहिजी वेंदो ऐं कचहरी अञा वधंदी वेंदी, ॻाल्हि अञा वधंदी वेंदी। सो मोज़िज़ महिमान जेके प्रोग्राम ईंदा आहिनि, उन्हनि खे असां ॻाल्हाइण जो घणो मौक़ो ॾींदा आहियूं। ऐं ख़ासि तौर ते असांजे प्रोग्राम में
मिठे मीर मदनी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ बयानु थींदी आहे, उन जी सीरत बयानु थींदी आहे, उन जो हुस्न अख़लाक़ बयानु थींदो आहे, उन जी ख़ूबसूरती बयानु थींदी आहे ऐं मदीने मुनव्वर जो ज़िक्र हूंदो आहे, मके शरीफ़ जो ज़िक्र हूंदो आहे। सो उहो ज़िक्र बख़ैर अॼु बि प्रोग्राम में कंदासीं। सुहिणा सना ख़्वान पहुची विया आहिनि, उन्हनि सां तव्हांजो तारुफ़ कराईंदो हलां। ऐं भलीकार चवां तो सभ खां पहिरियां इमरान अली नक्शबंदी साहिब खे जेको असांजे प्रोग्राम में आयो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं इमरान सर? अल्हम्दुलिल्लाह, दुआएं आपकी। बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में आए। ऐं हू या फातिमा बस असां गॾु आहे, नंढड़ी ऐं ख़ूबसूरत आवाज़ रखे थी इहा बि, ऐं असांजे प्रोग्राम में पहिरियां बि आई आहे, अॼु बि असांजे प्रोग्राम में शामिलु हूंदी। नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असां सां हिकिड़ी ॿी भेण बि गॾु आहे, आयत रूहानी, उनखे बि भलीकार चऊं था। बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में आई। ऐं हाणे वधूं था मीज़ान जे किचन ॾांहुं, जिते असां सां गॾु हूंदो आहे असांजो प्यारो दोस्त सिंधीअ जो महबूब मेज़बान, ख़ासि तौर ते जेको किचन वारो प्रोग्राम थींदो आहे इफ़्तार महिल बि ख़ासि तौर ते असां सां गॾु हूंदो आहे, शेख फैसल, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो शेख साहब? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी तव्हांजी, तव्हां टाइम ॾिनो। अॼु अलाए छा पचाईंदो? ईद अचे पई त हुन हिसाब सां मां चयो ईद में शीर ख़ुर्मा हूंदो आहे, शीर सयूं बि चइबो आहे, शीर ख़ुर्मा चइबो आहे, त उहो ठाहे सघां पियो। वाह वाह, माना ईद वारे ॾींहं ते जेकॾहिं महिमान अचनि त असांजा घर भाती पहिरियां इहो सिखी छॾनि, महिमान जी ख़ातिर अथव। बिल्कुलु। वाह, इहो ठहंदो कीअं भला, अलाए थोरो ॿुधाए छॾियो। बिल्कुलु, हिन 1 लीटर जो ॿुधाए पियो। 1 लीटर खीर काढ़ंदो, हुनमें तव्हां 1 कप खंडु विझंदो, जॾहिं खीर कढ़ी वेंदो हुनमें नंढा फोटा 4-5 तोड़े विझी छॾिजो। हुन खां पोइ सयूं अधु कप जेतिरो विझिजो, वधीक न। हुनखे पचाइजो, जॾहिं उहो घाटो थियणु लॻंदो हुनमें थोरो माओ, अगरि फिको माओ आहे त 2 खां 4 खाइण जा चमचा उहो विझो, पिस्तो बादाम जेको तव्हांखे फ्रूट पसंदि आहे, अड़के गुलाब या केवड़ा वाटर विझी थोरो हुनखे पचाइजो। ज़रदे जो रंग थोरो विझी छॾिजो चपटी, ताकी हुनमें कलर अची वञे। थधो कंदो मुंहिंजे मथां पोइ चांदी जो वर्क हणी हुनखे सर्व करे छॾिजो। वाह वाह वाह, चांदी जो वर्क हणी पोइ तयारु थी वियूं साईं तव्हांजूं इहे शयूं। सो मीज़ान जे रंधिणे में असीं मौजूदु आहियूं, ऐं मीज़ान जे हवाले सां तव्हांखे वरी डिटेल बि ॿुधायां त मीज़ान बनस्पति ऐं कुकिंग ऑयल जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। असां कुकिंग ऑयल ऐं मीज़ान बनस्पति जो इंतिख़ाबु इन जे करे कयूं था छो त हीअ असांजी सिहत जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। असां तव्हांखे सनियो ॾियूं था ऐं गॾो गॾु मैसेज पहुचायूं पिया तव्हां ताईं त मीज़ान बनस्पति में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ ॾाढा फ़ाइदेमंद आहिनि। इन में शामिल विटामिन ए ऐं डी जो मिक़दारु असांजी हॾियुनि खे मज़बूत बणाईंदो आहे, ऐं मीज़ान बनस्पति में मौजूदु टोकोटोनिल जो नेचुरल पावर इंसानी जिस्म खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां महफ़ूज़ रखण में मददगार साबित थींदो आहे। मीज़ान ऑयल 100 हिकिड़ो पाकिस्तानी ब्रांड आहे, उनजी मुकमल रेंज में कनोला ऑयल, कुकिंग ऑयल, सनफ्लावर ऑयल ऐं बनस्पति स्टेट ऑफ द आर्ट रिफाइनिंग प्रोसेस सां तयारु कया विया आहिनि, जंहिंसां तव्हांखे कनोला ऐं सनफ्लावर जा कुदरती जुज़ा फ़ाइदा ज़ाया थियण खां महफ़ूज़ कंदा आहिनि ऐं तव्हांजे इम्यून सिस्टम खे बहितर बणाईंदा आहिनि। मीज़ान ऑयल में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। ऐं मीज़ान ऑयल में शामिल ख़ूबियूं उन्हनि में विटामिन ए, डी ऐं ओमेगा 3 ऐं 6 100 हिकिड़ो कोलेस्ट्रोल फ्री ऐं UHT ट्रीटेड ऐं सभिनी खां घटि फैट्स वारा आहिनि। मीज़ान कुकिंग ऑयल मुकमल रेंज टोकोफ्रोल सां मुतारिफ़ करायो वियो आहे। टोकोफ्रोल इंसानी जिस्म में मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचण जे लाइ इंसानी जिस्म जे इम्यून सिस्टम खे बहितर करे थो, जेको तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियुनि खां महफ़ूज़ रखे थो। मीज़ान ऑयल सर्टिफाइड आहे पाकिस्तान स्टैंडर्ड क्वालिटी ऐं ISO खां पिणु। मीज़ान कुकिंग ऑयल हर लिहाज़ खां तव्हांजे लाइ, तव्हांजी फैमिली जे लाइ बहितरीनु आहे। मीज़ान बनस्पति कुकिंग ऑयल खां अलावा बि मीज़ान जा ॿिया प्रोडक्ट मार्केट में मौजूदु आहिनि, जिन में आउं ज़िक्र कंदो आहियां। ख़ासि तौर ते अल्ट्रा रिच जो पती आहे, अल्ट्रा रिच, इन में चांहि ॾाढी ज़बरदस्त ठहंदी आहे, कड़क चांहि ठहंदी आहे ऐं रंगत वारी चांहि ठहंदी आहे, मज़ेदार चांहि ठहंदी आहे। चांहि जा शौक़ीन नोट फरमाइनि त अल्ट्रा रिच जे नाले सां मीज़ान जी पती मार्केट में मौजूदु आहे, तव्हां वठी छॾियो। ऐं जेको माण्हू थधो पीए थो, थधे पीअण जा शौक़ीन कोला नेक्स जे नाले सां कोल्ड ड्रिंक बि माणे सघनि था, वठी सघनि था कंहिं वेझे स्टोर तां। सो मीज़ान जा प्रोडक्ट तव्हां वापरायो, मीज़ान तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे, तव्हांजी सिहत जे लाइ फ़ाइदेमंद आहे। सो हिते पहिरियां सभ खां पहिरियां असीं नंढड़ी साही था वठूं, मोटी अचूं था, पोइ वरी हाय 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 नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी साहत माणींदासीं, दिलनि खे मुनवर कंदासीं, फ़रहत में ईंदासीं। नंढड़ी साही वठूं था। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था।
ऐं भलीकार चवण सां गॾो गॾु तव्हांखे हिकिड़ो सन्ही मैसेज तव्हां ताईं पहुचायूं MCB वारनि नियापो उमाणियो आहे ऐं इहो नियापो इहो आहे त MCB बर्क़ रफ़्तार सां परे रही करे बि तव्हांजा प्यारा घणो कुझु करे सघनि था। इन करे MCB बर्क़ रफ़्तार तव्हांजे प्यारनि जी मोकिलियल रक़म ते ॾेई रहियो आहे तव्हांखे तुर्त कैश करण जा रोज़ानो मौक़िया। MCB बर्क़ रफ़्तार जे ज़रिए ॿाहिरनि मुल्कनि मां रक़म घुरायो। 35 ख़ुशनसीबनि खे हर रोज़ 10,000 रुपया खटण जो मौक़ियो आहे। सो बि रोज़ाना साईं वाह। 15 रमज़ान खां चंड राति ताईं पुखनि ज़रिए जेतिरा भेरा रक़म घुरायो ओतिरा ई भेरा खटण जा मौक़िया। सो 4 ॾींहं तव्हांखे इहो मौक़ियो अञा मुयसरु आहे। 15 रमज़ान खां इहो मौक़ियो स्टार्ट आहे, चंड राति ताईं जारी रहंदो। पुखनि ज़रिए जेतिरा भेरा रक़म घुरायो ओतिरा ई भेरा खटण जा वधीक मौक़िया। MCB बर्क़ रफ़्तार फ्री ऐं फौरी रक़म वसूल करण जो बाएतमाद ज़रियो आहे ऐं MCB जो स्लोगन ॾाढो ज़बरदस्त आहे त MCB बैंक फॉर लाइफ। सो MCB जी बर्क़ रफ़्तार जे ज़रिए ॿाहिरीं मुल्कनि मां रक़म घुरायो। 35 ख़ुशनसीबनि खे हर रोज़ 10,000 रुपया खटण जा मौक़िया आहिनि। इहो MCB जो सन्ही आहे ऐं इन ते जेकॾहिं तव्हां अमल कंदव त ख़ुशनसीब थी सघो था ऐं खटे सघो था कैश प्राइज़िस। ऐं हाणे असां वधूं था मीज़ान जे रंधिणे ॾांहुं जिते शेफ़ फैसल अॼु जेका शइ तयारु कई आहे उहा मुकमल थी चुकी आहे, मतिलबु तयारी जे आख़िरी मरहले में आहे थी वई जी बिल्कुलु थी वई। 10 खां 15 मिंट में तयारु थी वेंदी आहे। वाह वाह, 15 मिंट में तयारु थी वई। ऐं तव्हांखे ख़बर आहे त इहे सयूं इहा छा ठहियो अथई? शीर खुरमो। शीर खुरमो कीअं ठहंदो आहे इन जे बारे में शेफ़ फैसल तव्हांखे ॿुधाए चुको आहे। वॾी महिरबानी साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में ईंदा आहियो लख थोरा। सो असां पंहिंजे प्रोग्राम खे हमेशह जीअं अञा वधीक बहितरीनु बणाइण जे लाइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र सां प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था ऐं नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ आउं गुज़ारिश कयां थो आयत रूहानी खे त हू नातिय कलाम असांखे ॿुधाइनि। जी आयत। जिसकी दरबारे मोहम्मद में रसाई होगी उसकी किस्मत पे फिदा सारी खुदाई होगी उसकी किस्मत पे फिदा सारी खुदाई सांस लेता हूँ तो आती है महक तैबा की सांस लेता हूँ तो आती हवा कूचाए सरकार से आई होगी ये हवा कूचाए सरकार से आई दिल तड़प जाएगा ऐ ज़ाहिर बदहा तेरा दिल तड़प जाएगा ऐ ज़ाहिर बदहा तेरा तेरी जिस वक्त मदीने से जुदाई होगी
जिस वक्त मदीने से जुदाई होगी, रोज़े महशर न कोई और हमारा होगा, रोज़े महशर न कोई और हमारा होगा, सबके होंठों पर मोहम्मद की दुहाई होगी, सबके होंठों पर मोहम्मद की दुहाई होगी, जिसकी आयत रूहानी जी आवाज़ में नातिया कलाम ॿुधणी सादत माणीसी ऐं इन कलाम में जेका ॻाल्हि हुई उहा दिलि खे छुहण वारी ॻाल्हि हुई ऐं क़यामत वारे ॾींहुं बरोज़ महशर जॾहिं हर माण्हू पंहिंजे पंहिंजे परेशानीअ में हूंदो, हर माण्हूअ खे पंहिंजी पंहिंजी ॻणती हूंदी ऐं ख़ासि तौर ते उते नफ़्सा नफ़्सीअ जो आलम हूंदो ऐं अहिड़ो आलम जेको हिन दुनिया में बि थी चुको आहे पर उते अञा वधीक हूंदो ऐं हर माण्हू पंहिंजा गुनाह ऐं पंहिंजूं नेकियूं ॻण में पूरो हूंदो ऐं उन वक़्तु जंहिंजा गुनाह वधीक हूंदा नेकियूं घटि हूंदियूं ऐं ॿिए खां जॾहिं तालिब थींदो, ॿिए खे जॾहिं इलाज़ कंदो, ॿिए खे जॾहिं मिंठ कंदो, भाउ भाउ जो न हूंदो, रिश्तेदार मिट माइट कंहिंखे बि इहा तौफ़ीक़ न थींदी ऐं कोई बि कंहिंखे पंहिंजी नेकी न ॾींदो। उते वीर मदनी असांजो वाहुरी थींदो ऐं असां तव्हांजी ॻण कंदो। अशर वेल हूं था सवें राज राणा, हिकिड़ी नातिया कलाम जी सिट मूंखे यादि अची वई आहे त अशर वेल हूंदा सवें राज राणा, उन्हनि में मोहम्मद परे खां सुञाणा, करे पाण कश्ती आणींदो अमुन में ऐं मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में। सो हिन वक़्तु असीं वरी नातिया कलाम ॿुधण जी सादत माणूं था। असां सां गॾु इमरान नक्शबंदी साहिबु गॾु आहे। सो उन्हनि जो मिठो आवाज़ु असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं था ऐं फैज़याब थियूं था मिठे मीर मदनी जी साराह मां। जी माइक पैदा। कोई नबी नहीं है मेरे मुस्तफ़ा के बाद, कोई नबी नहीं है मेरे मुस्तफ़ा के बाद, कोई नबी नहीं है मेरे मुस्तफ़ा के बाद, शेर खुदा नहीं है कोई मुर्तज़ा के बाद, शेर खुदा नहीं है कोई मुर्तज़ा के बाद, कोई नबी नहीं है। ना है किसी के बेटे
हसनो हुसैन से ना है किसी के बेटे, हसनो हुसैन से ना फातिमा सी माँ है कोई, फातिमा के बाद ना फातिमा सी माँ है। जैसी पड़ी हुसैन ने तीरों की छाँव में, जैसी पड़ी हुसैन ने तीरों की छाँव में, ऐसी नमाज फिर न हुई करबला के बाद, ऐसी नमाज फिर न हुई। अब्बास तेरे नाम को मैं अपने इश्क से पहले वफा के लिखूं या लिखूं वफा के बाद, पहले वफा के लिखूं या लिखूं वफा के बाद। इस नात का हासिल कलाम शेर है कि दरबार शाम में कहा ज़ैनब ने हुस्न यज़ीद, दरबार शाम में कहा ज़ैनब ने सुन यज़ीद, डरते नहीं किसी से भी हम तो खुदा के बाद, डरते नहीं किसी से भी हम तो खुदा के बाद। शेर खुदा नहीं है कोई मुर्तज़ा के बाद। सुभान अल्लाह। इमरान अली नक्शबंदी जी आवाज़ में ख़ूबसूरत नातिया कलाम ॿुधणी साद तमाणी सी अॼु को प्रोग्राम तव्हां ताईं पहुचायो पियो वञे MCB बरक़रफ़्तार जे ताउन सां ऐं मीज़ान कुकिंग आयल बनास्पति वारा बि असां सां ताउन में आहिनि। नंढड़ी साई तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम सलाम रमज़ान, सलाम 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 रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं। सो हिन वक़्तु असां रमज़ान मुबारक जा जेकी बाबरकत ॾींहं गुज़रनि पिया ऐं ख़ासि तौर ते जेको हीउ अशरो आहे, आख़िरी अशरो आहे ऐं हीउ अशरो जेको आहे बाहि खां छुटकारे जो, बाहि खां निजात जो। सो बाहि खां छुटकारे जे लाइ, निजात जे लाइ तव्हांखे छा करिणो आहे, असांखे छा करिणो आहे। रब्बुल आलमीन सभिनी जूं मुश्किलातूं आसान फ़रमाए। आख़िरत जो जेको फ़िक्रु आहे उन जो फ़िक्रु ऐं उन जो ज़िक्र बि तव्हां असांखे सदाईं असांजे चपनि ते हुजे ऐं जेके असां नेकियूं कंदासीं, नेकियूं कमाईंदासीं ऐं जेका ख़ल्क़ जी ख़िदमत कंदासीं, या रब्बुल आलमीन जी बारगाह में जेको ॿाॾाए करे
ऐं रब्बुल आलमीन खे रिझाए करे अॻिते वधंदासीं त आख़िरत जो समर पंहिंजो तयारु थींदो वेंदो, आख़िरत जी ॻाल्हि तयारु थी वेंदी। सो हिन वक़्तु हुरिया फ़ातिमा असां सां गॾु आहे, उनजी आवाज़ में नात बहज़ू सरवर कोनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणियूं था। उनखां पोइ वरी पाण रमज़ान मुबारक जी बरकतुनि ते बि ॻाल्हायूं था। जी हुरिया। है दो आलम में तेरी गुले चीदा खुशबू है दो आलम में तेरी गुले चीदा किस मुँह से बयां हो तेरे औसाफ़े हमीदा तुझ सा कोई आया है ना गा जहाँ में तुझ सा कोई आया है ना गा जहाँ में देता है गवाही यही आलम का दरीदा किस मुँह से बयां हो तेरे औसाफ़े हमीदा खैरात मुझे अपनी मोहब्बत की अता कर खैरात मुझे अपनी मोहब्बत की अता कर आया हूँ तेरे दर पे बदामाने दरीदा आया हूँ तेरे दर पे बदामाने दरीदा खुशबू है दो आलम में तेरी गुले चीदा सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। ख़ूबसूरत
नातिया कलाम ॿुधण जी सादत माणीसीं ऐं हिन वक़्तु असां सां हिन प्रोग्राम में ताउन कयो आहे MC बरक़ रफ़्तार वारनि ऐं मीज़ान कुकिंग आहे बनस्पति बि उन में पकल खाधा ॾाढा सुठा थींदा आहिनि। टेलीनॉर वारनि जी वॾी महिरबानी आहे जंहिंजो नेटवर्क ॾाढो बहितरीनु हूंदो आहे। नंढड़ी साई वठूं था। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम रमज़ान, असां सां गॾु रहिजो। सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम सलाम रमज़ान, सलाम 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 रमज़ान। जी सलाम रमज़ान में हिकु बार वरी तव्हांखे भली कार चऊं था, ख़ुशि आमदीद। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल बि थी सघो था। तव्हां असांखे टेलीफोन बि करे सघो था ऐं टेलीफोन करे को ख़ूबसूरत नातिया कलाम बि ॿुधाए सघो था या असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻे थो इन बारे में फीडबैक बि ॾेई सघो था। असांजे प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे करशी जामिश्री ठाहिण वारनि। करशी जामिश्री ॾाढो मिठो शरबत आहे ऐं ख़ासि तौर ते ॿारनि जी दिलचस्पीअ जो महवर आहे ऐं वॾा बि वॾे शौक़ु चाह सां पीअंदा आहिनि। गर्मीअ जी मुंद में घणो करे करशी जामिश्री जो इस्तेमालु सभिनी घरनि में थिए थो। सुठो मशरूब आहे ऐं उञ उझाए थो ऐं ख़ासि तौर ते हिन जो जेको ज़ाइक़ो आहे उहो बि ॾाढो वणंदड़ आहे। करशी जामिश्री ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे ऐं ख़ालिस अर्क सां तयारु थियण सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, जेका सर्व थी आहे उन में पाकिस्तान जो हर छहों माण्हू करशी जामिश्री खे पीए थो ऐं पसंदि करे थो। करशी जामिश्री एनर्जेटिक ड्रिंक आहे। ख़ासि तौर ते इफ़्तार जी जेका रौनक आहे, इफ़्तार जी जेका ज़ीनत आहे, इफ़्तार जेको दस्तरख़्वान सजे थो, रौनक रमज़ान आहे करशी जामिश्री। करशी जामिश्री जो हिकिड़ो ॿियो फ्लेवर बि ॾाढो सुठो मार्केट में अची वियो आहे, उनखे चवनि था करशी जामिश्री इलायची, जंहिंमें को बि आर्टिफिशियल फ्लेवर एड नाहे थियल। उहो ख़ालिस इलायची सां तयारु थियल आहे। उहो बि ॾाढो मिठो ऐं सुठो शरबत आहे। साए रंग जो शरबत थिए थो। ॻाढ़े रंग जो शरबत तव्हां पीअंदा आहियो, साए रंग वारो करशी जामिश्री इलायची शरबत बि पी ॾिसो। फुल एनर्जिक ड्रिंक आहे करशी जामिश्री, तव्हांजी उञ उझाए थो ऐं इफ़्तार महिल ख़ासि तौर ते रोज़ेदार जी जेका निगाह थिए थी उहा पाणीअ तरफ़ हुजे थी या वरी करशी जामिश्री जे ख़ूबसूरत गिलास सां हुजे थी। करशी जामिश्री पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणायो ऐं ख़ासि तौर ते असांजा जेकी मोज़िज़ ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जी फ्रिज में करशी जामिश्री जी बोतल ज़रूरु पई हूंदी आहे। सो करशी जामिश्री असां सां सहकारी आहे, असां सां ताउन फरमाईंदा करशी जामिश्री वारा हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में। हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में तव्हांजो बि साथ हूंदो। तव्हां असांखे टेलीफोन बि करे सघो था ऐं टेलीफोन करण सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में जेका बि इल्मी कचहरी थी आहे हिन वक़्त ताईं पहिरें रमज़ान खां वठी ऐं जेका हीअ घड़ी गुज़रे थी, उहे सभई काराइतियूं ॻाल्हियूं यकीननि तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो करे चुकियूं हूंदियूं ऐं तव्हां सभई असां सभई सुठी कंहिं वाट ते, सुठी कंहिं गस ते गामज़न थी विया हूंदासीं। जेकॾहिं नाहियूं थिया त पोइ हिकिड़ी वाट आहे, उहा आहे अलाह साईं जी वाट। उनखे फॉलो करण जी ॻाल्हि आहे, मिठे मीर मदनीअ खे ऐं सुहिणे रब करीम जी सुनतुनि ते अमल करण जी बि ॻाल्हि आहे ऐं ख़ासि तौर ते रब करीम खे सुहिणे नमूने सां परचाइण जो जेको महीनो आहे उहो आहे रमज़ान मुबारक जो ही बाबरकत महीनो, जंहिंमें बाक़ी 4 ॾींहं बचिया आहिनि। 5 ॾींहं बि थी सघनि था, 4 ॾींहंनि जो काथो आहे ऐं 4 ॾींहंनि में बि जेकॾहिं कंहिं निजात न माणी आहे, कंहिं तौबा न कई आहे, जेकॾहिं को अञा ताईं गुमराहीअ में गुज़ारे थो ऐं कंहिंजे दिलि में अञा ताईं का खुंबी न फुटी आहे, कंहिंजी दिलि में अञा रोशनी न थी आहे, कंहिंजी अखियुनि में अञा ताईं उहा रोशनी, उहा जोत जेका आख़िरत तरफ़ असांखे वठी वञे उहा न जली आहे, त पोइ तव्हां असां सभिनी खे तौबा इस्तग़फ़ार जो विर्द घणे खां घणो करणु घुरिजे। ऐं वांदिकाईअ में हूअं बि तव्हां कंहिं बस में जॾहिं सफ़रु कंदा आहियो या ट्रेन में सफ़रु कंदा आहियो या कंहिं पब्लिक पॉइंट ते तव्हां वेंदा आहियो त उते हिकिड़ो ॾाढो सुठो स्लोगन बि लिखियलु हूंदो आहे त वांदिकाईअ खां बहितर आहे त अलाह ताला जो ज़िक्र कयो। अलाह ताला जो ज़िक्र करण सां तव्हांजूं नेकियुनि में इज़ाफ़ो थिए थो ऐं तव्हांजूं जेकी परेशानियूं आहिनि, तव्हांजा जेके मुंझारा आहिनि, उन्हनि मां बि ज़हन 2-4 मिंटनि जे लाइ हेॾे होॾे थी वेंदो आहे। सो रब्बिल आलमीन जो ज़िक्र कंदे कंदे तव्हां निंड बि फरमायो ऐं जॾहिं उथो सुबुह सां उथण खां जेका तव्हांजी पहिरीं गुफ़्तगू थिए थी, कंहिं घर भातीअ सां ॻाल्हायो था, इन खां पहिरियों ई जेकॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम खणंदो, उन ते दुरूद पाक जेकॾहिं उमाणींदो त तव्हांजा नेक अमल लेखिया वेंदा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो जेको विर्द आहे न, शाल रब करीम तव्हां असांखे जीअरे बि नसीब फरमाए ऐं आख़िरत महिल जंहिंमहिल असांजी आख़िरी घड़ी हुजे, जॾहिं असीं हिन फ़ानी दुनिया मां कूच करण वारा हुजूं ऐं असांजी आख़िरी साह जी जेका तंद आहे उन वक़्तु बि ज़ुबान ते जेकॾहिं कलमो मुबारक असांखे तव्हांखे नसीब थिए त असीं आख़िरत जो जेको सफ़र आहे, जेको समर आहे, उहो शान शान तरीक़े सां कंदासीं। रब्बिल आलमीन तव्हां असां सभिनी खे ख़ूबसूरत ज़िंदगी गुज़ारण जा सनीहा ऐं सलीक़ा सेखारे। हिन वक़्तु नात बहज़ूर सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्यूं था। हाफ़िज़ा अरीबा अंसारी असां सां गॾु आहे। सो फैज़याब थियूं था, उनखां पोइ वरी पाण
ॻाल्हियूं बि कयूं था, तव्हांजूं टेलीफोन कॉल्स बि वसूल कयूं था। जी अरीबा। नहीं है हुस्ने अमल पास आंसुओं के सिवा, नहीं है हुस्ने अमल पास आंसुओं के सिवा। चला हूँ लेके ये मोती दरे नबी के लिए, मेरे तो आप ही सब कुछ है या रसूल अल्लाह। मैं जी रहा हूँ ज़माने में आप ही के लिए। इलाही कोई ऐसा, इलाही कोई ऐसा इल्तिज़ाम हो जाए, इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए। दरे रसूल पे अपना, दरे रसूल पे हम सबका सलाम हो जाए। इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए, हो जाए। इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए। इलाही आरज़ूए दीदे पर नम निकल जाए, इलाही आरज़ूए दीदे पर नम निकल जाए, निकल जाए। मौले कोशिशें पे हम निकल जाए, निकल जाए। मौले कोशिशें पे हम निकल जाए। हमारे दिल से यारब फिक्रों पेशो कम निकल जाए, हमारे दिल से यारब फिक्रों पेशो कम निकल जाए। मोहम्मद या मोहम्मद कहते कहते दम निकल जाए। इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए, हो जाए। इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए। रसूले पाक हैं जन्नत का जीना आपकी चौखट, रसूले पाक हैं जन्नत का जीना आपकी चौखट। करेगी पार सिया का सफीना आपकी चौखट, करेगी पार सिया का सफीना आपकी चौखट। मेरा सर और सरकारे मदीना आपकी चौखट, मेरा सर और सरकारे मदीना आपकी चौखट। वहाँ सजदा मुयस्सर हो तो दिल का दम निकल जाए। इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए, हो जाए। इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए। मेरी आरज़ू, मेरी आरज़ू, मेरी आरज़ू, मेरी आरज़ू, मेरी आरज़ू,
मदीना 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 या खुदा इल्तिजा है ये मेरी या खुदा इल्तिजा है ये मेरी इश्क़ अहमद में यूं मौत आए आया खुदा इल्तिजा है ये मेरी इश्क़ अहमद में यूं मौत आए धूम से निकले मेरा जनाज़ा रसूल पाक मेरी जिंदगी रहे मिल जाए मेरी खाक मदीने की खाक में धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने को जाए इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़बरदस्त नाते कलाम ॿुधणी साद माणी सी हाफ़िज़ अरीबा अंसारी जी आवाज़ में। सो हिन वक़्तु हिकिड़ी नंढड़ी साईअ जो वक़्तु थी वियो आहे ऐं गॾो गॾु करशी जामे शरीफ़ वारा ऐं MCB वारा असां सां तावन में आहिनि। वञो केॾांहुं न ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम 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 रमज़ान सलाम 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 रमज़ान सलाम सलाम रमज़ान सलाम 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 रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾो गॾु तव्हांखे हिकिड़ो अहम मैसेज तव्हांखे ॾियूं था त तव्हां उन ॻाल्हि ते अमल कयो ऐं तव्हां उन ॻाल्हि ते अमल करण खां पोइ यकीननि खे इनाम खटींदव। सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट में घुरायो ऐं पुखनि ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾो गॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 cc कार खटण जे शानदार मौक़े में शामिलु थी वञो। UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलाइण जे लाइ पंहिंजे वेझे UBL ब्रांच या ओमनी दुकान में CNIC ॾेखारियो ऐं UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलायो। मोकिलियल रक़म खे UBL जे 1400 खां वधीक ब्रांचुनि ऐं ATMs ऐं 35,000 खां वधीक ओमनी दुकाननि तां आसानीअ सां हासिलु करे सघिजे थो ऐं हीअ इनामी स्कीम 8 मई खां 13 जुलाई ताईं जारी रहंदी। इहा ॻाल्हि नोट फरमायो त हीअ इनामी स्कीम 8 मई खां 13 जुलाई ताईं जारी रहंदी ऐं क़ुर अंदाज़ी में उहे सभई कस्टमर शामिलु हूंदा जिन खे UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में रक़म मौसूलु थींदी। रोज़ाने जी बुनियाद ते हिकु 70 cc मोटरसाइकिल पुखनि ज़रिए मिलंदी ऐं 1300 cc कार जी बम्पर प्राइज़ जी क़ुर अंदाज़ी में उहे सभई कस्टमर शामिलु हूंदा जिन जी UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूलु थींदी। इहा पॉइंट नोट करे छॾियो त 1300 cc कार जे बम्पर प्राइज़ जी क़ुर अंदाज़ी में उहे सभई कस्टमर शामिलु हूंदा जिन जे UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूलु थींदी। सो UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलाइण जे लाइ हाणे ई पंहिंजे वेझे UBL ब्रांच या ओमनी दुकान में CNIC वञी ॾेखारियो ऐं UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलायो ऐं गॾो गॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 cc कार खटण जे शानदार मौक़े में शामिलु थी वञो। रोज़ाने जी बुनियाद ते हिकु 70 cc मोटरसाइकिल पिणु पुखनि ज़रिए मिलंदी। करशी जामेश्वरी वारा बि असांजे प्रोग्राम में सहकारी आहिनि। करशी जामेश्वरी एनर्जी ड्रिंक आहे, तवानाई खे बहाल फरमाए थो। सो हिन वक़्तु नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणींदासीं। रिदा अली असां सां गॾु आहे, उन्हनि जो ख़ूबसूरत आवाज़ प्रोग्राम में शामिलु कयूं था। जी रिदा।
तुझे रख लूं। इतना तो करम करना ऐ चश्मे करीमाना। इतना तो करम करना ऐ चश्मे करीमाना। जब जाने लबों पर हो, जब जाने लबों पर हो, तुम्हें सामने आ जाना। आ दिल में तुझे रख लूं, आ दिल में तुझे रख लूं। जी चाहता तोहफे में भेजूं मैं तुम्हें आंखें। जी चाहता तोहफे में भेजूं मैं तुम्हें आंखें। दर्शन को तो दर्शन हो, दर्शन को तो दर्शन हो। नजराने का नजराना आ दिल में तुझे रख लूं, आ दिल में तुझे रख लूं। क्यों आँख मिलाई थी, क्यों आँख लगाई थी, क्यों आँख मिलाई थी, क्यों आँख लगाई थी। अब रुख को छुपा बैठे, अब रुख को छुपा बैठे। करके मुझे दीवाना आ दिल में तुझे रख लूं, आ दिल में तुझे रख लूं। दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया था, दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया था। महशर में भी कह देना, महशर में भी कह देना। ये हाल फकीराना आ दिल में तुझे रख लूं, आ दिल में तुझे रख लूं। बेदम मेरी किस्मत में सजदे हैं उसी दर के। बेदम मेरी किस्मत में सजदे हैं उसी दर के। छोटा है ना छूटेगा, छोटा है ना छूटेगा। ये हाल फकीराना आ दिल में तुझे रख लूं, आ दिल में तुझे रख लूं। ऐ जलवाए जानाना आ दिल में तुझे रख लूं। कला रिदा अली जी आवाज़ में ख़ूबसूरत नातिया कलाम ॿुधण जी साथ त माणी सी हिते नंढड़ी साहीअ जो वक़्तु थी वियो आहे। असांजे प्रोग्राम में UBL तेज़ रफ़्तार वारनि असां सां ताउन कयो आहे, रिमिटेंस अकाउंट खोलायो ऐं तमामु घणा कैश इनामात ऐं गॾोगॾु कार ऐं मोटरसाइकिल खटण जे क़ुरानदाज़ी में शामिल थी वञो। करशी जामेश्वरी वारा बि असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था। नंढड़ी साही वठूं था, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान।
सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। वॾी महिरबानी आहे तव्हांजी, तव्हां यको असांजे प्रोग्राम में जुड़ियल आहियो ऐं ख़ासि तौर ते रमज़ान मुबारक जूं ख़ासि नशियात जंहिंजी बि आहे उहा ॾिसो पिया ऐं असांजे चैनल खे बि तमामु घणो पसंदि कयो पिया। लख थोरा तव्हांजा हिन लम्हे आउं चाहियां थो त हिन प्रोग्राम में हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत आवाज़ बि शामिलु कजे, छो त प्रोग्राम जो वक़्तु महदूद वञी बचियो आहे, कुझु लम्हा वञी बचिया आहिनि। उन्हनि लम्हनि खे सकार थो कजे ऐं सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ हिन प्रोग्राम में बयानु कजे ऐं अक़ीदत जा गुल निशावर कजनि। अक़ीदत जा गुल निशावर करण जे लाइ आउं गुज़ारिश कयां थो अक़ीदत नाज़ असां सां गॾु आहे, उनजो मिठड़ो आवाज़ हिन प्रोग्राम में शामिलु कयूं था ऐं असां बि उन्हनि समातुनि ऐं सातुनि खे भरपूर तरीक़े सां उन में महव थी करे सुरूर माणियूं था। जी अक़ीदत। अस्सलाम वालेकुम। सबसे पहले तो जी। सिंध टेलीविज़न का बहुत शुक्रिया कि इतने खूबसूरत ट्रांसमिशन में मदऊ किया। सल्ले अला सल्ले अला सल्ले अला मोहम्मद आमना बीबी अल्हम्दुलिल्लाह आयो तुझे घर रसूल अल्लाह आमना बीबी अल्हम्दुलिल्लाह आयो तुझे घर रसूल अल्लाह झोली तू गेज में आचम क्यों झोली तू गेज में
माशाल्लाह अक़ीद अंदाज़ जी आवाज़ में ख़ूबसूरत नातिया कलाम इस्माइल जांडे जी ख़ूबसूरत शायरी ॿुधीसीं, सिंधी नातिया कलाम ॿुधोसीं अक़ीद अंदाज़ जी आवाज़ में। हिन वक़्तु हिन लम्हे प्रोग्राम जो आख़िरी वक़्तु आहे, सो आख़िरी वक़्त में जेकी असां सां गॾु सहकारी हूंदा आहिनि ब्रांड्स, उन्हनि जा नाला ज़िक्र बख़ैर उन्हनि जो बि कंदा हलूं। सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट में घुरायो ऐं पुखनि ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾोगॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 CC कार खटण जे शानदार मौक़े में शामिल थी वञो ऐं UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलाइण जे लाइ पंहिंजे वेझे UBL ब्रांच या ओमनी दुकान में CNSE ॾेखारियो ऐं UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलायो। MCB बरक़ रफ़्तार फ़राहम करे थो तव्हांखे तव्हांजे प्यारनि जे लाइ घणो कुझु तव्हांजा प्यारा करे सघनि था। MCB बरक़ रफ़्तार जे ज़रिए ॿाहिरिनि मुल्कनि मां रक़म घुरायो ऐं 35 ख़ुशनसीबनि खे हर रोज़ 10,000 रुपया ख़र्चण जो मौक़ो आहे। 15 रमज़ान खां या चंड राति ताईं पुखनि ज़रिए इहा रक़म तव्हां घुराए सघो था। जेतिरा वधीक पैसा घुराईंदो ओतिरी वधीक तव्हांखे सहूलियत मिलंदी इनाम खटण जी। सो करशी जामेश्वरी वारा बि असांजे प्रोग्राम में ताउन फरमाईंदा आहिनि। करशी जामेश्वरी फुल एनर्जिक ड्रिंक आहे। पाकिस्तान जो हर छहों माण्हू करशी जामेश्वरी खे वॾे शौक़ सां वठे थो ऐं पीए थो। ऐं करशी जामेश्वरी जो हिकिड़ो ॿियो फ्लेवर मार्केट में आहे, करशी जामेश्वरी इलायची, उनजो ज़ाइक़ो बहितरीनु आहे, ख़ालिस इलायची सां तयारु थियल आहे। इहो बि ज़रूरु पी ॾिसिजो। ऐं गॾो गॾु मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बनस्पति वारनि जी वॾी महिरबानी, उहे असांजे प्रोग्राम में सहकारी आहिनि। खाधा ॾाढा भला पचंदा आहिनि। बनस्पति ऐं कुकिंग ऑयल में मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बनस्पति वारनि जा ॿिया प्रोडक्ट मार्केट में मौजूदु आहिनि। अल्ट्रा रिच पती आहे ऐं पती सां गॾो गॾु कोला नेक्स्ट जेका आहे उहा कोल्ड ड्रिंक पिणु आहे। टेलीनॉर जो नेटवर्क वरी ॾाढो बहितरीनु आहे। टेलीनॉर साफ़ आवाज़ जी रसाई फ़रमाए थो ऐं साफ़ आवाज़ ॿुधण में मिले थो। टेलीनॉर वारनि जी वॾी महिरबानी। टेलीनॉर जो स्लोगन आहे टेलीनॉर साथ है। उहे बसि असां प्रोग्राम में ताउन फरमाईंदा आहिनि ऐं ख़ासि ताउन तव्हांजो रहंदो आहे जेकी जेको असांजे प्रोग्राम खे ॾिसंदा आहियो। सो हिन लम्हे असीं अव्हां खां मोकिलायूं था। अलाह करे तव्हां असां सभिनी जा रोज़ा क़बूल फ़रमाइनि। रब्बिल आलमीन जे हुज़ूर में असांजा रोज़ा क़बूल थियनि ऐं इबादतूं क़बूल थियनि। इन दुआ सां इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो। आख़िर में आयत रूहानी जी आवाज़ में ख़ूबसूरत नातिया कलाम ॿुधंदासीं। सो पंहिंजनि प्यारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, सभिनी जो ख़्यालु रखिजो। असां पारां अल्लाह भाई जी। ऐसा कोई न होगा न कहीं है बैठा है चटाई मगर अर्श नशी है उधर अल्लाह से वासिल इधर न होगा न कहीं है तू चाहे तो हर शाब हो विसाले शबे असरा तेरे लिए दो चार कदम अर्शे बरी है।
महबूब न होगा न कहीं है रहमत जे महीने के सब सलाम कयूं था कलमो करीम जो सभिन जे नाम कयूं था नेक्यूं कमायो इल्तिजाही आम कयूं था रहमत जे महीने के सब सलाम कयूं था।